بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله أما بعد هي असांजो برنامج التأملات القرآنية अल्लाह जे कलाम खे असां कुझु पढ़ूं ऐं कुझु सम्झूं ऐं कुझु हुन तर्जुमो करे दोस्तनि खे बि ॿुधायूं छो जो अल्लाह ताला असांखे हुकुम करे थो क़ुरान में क़ुरान खे तदब्बुर करो अफला यतदब्बरून अलक़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा अल्लाह ताला क़ुरान में असांखे बार बार चए थो त क़ुरान खे पढ़ो ऐं क़ुरान खे सम्झो ऐं क़ुरान खे पंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो मनहज ठाहे छॾियो ईअं बसि हुनखे रखे छॾियो या हुनखे कपिड़ो विझी कंहिं टंगे छॾियो मथे या कॿट ते रखे छॾियो क़ुरान इन जे करे अल्लाह ताला जो कलाम कोन आयो आहे दुनिया में आयो आहे त असीं हू पढ़ूं ऐं उन ते अमल कयूं ऐं उन पंहिंजे अहल औलाद खे बि सम्झायूं सो हीअ आहे तअम्मुलात क़ुरआनिया असांजो 84 नंबर 84 हिसो जेको अल्लाह ताला जे कलाम मां असीं हिकिड़ी आयत वठंदासीं उहा कहिड़ी आयत अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम व इज़ा सअलक इबादी अन्नी फइन्नी क़रीब इहा आहे 186 आयत सूरत अल-बक़रा व इज़ा सअलक इबादी अन्नी फइन्नी क़रीब इहा आयत सॼी जे पढ़ंदासीं त क़रीब फइन्नी क़रीब उजीबु दाअवत दाई इज़ा दआन फलियस्तजीबू ली वलियुमिनू बी लअल्लहुम यरशदून अल्लाह ताला असांखे हिन आयत में चए थो असां नबी करीम खे फरमाए थो व इज़ा सअलक या मुहम्मद ओ नबी तोखे पंहिंजी उम्मत पुछंदा त असां अलाह खे कीअं सॾु कयूं अलाह खे कीअं पुकारियूं इबादी अन्नी मुंहिंजो पुछनि त उन्हनि खे चओ मां तव्हां खां सफ़ा वेझो आहियां मां सफ़ा वेझो आहियां अलाह असां खां सफ़ा वेझो आहे अलाह असांजी हर दुआ ॿुधे थो अलाह हर असांजी दुआ पुकारणु असांखे ॿुधे थो पर के जवाबु जल्दी कोन थो ॾिए छो जो उन में असांजो फ़ाइदो न हूंदो को असां खां इम्तिहान वठे थो को तकलीफ़ ॾिए थो त ॾिसे त मुंहिंजा बंदा सही हक़ ते आहिनि सचा आहिनि या कूड़ा आहिनि तंहिंजे करे अल्लाह ताला हिते चए थो फइन्नी क़रीब उजीबु दाअवत दाई मां हर दुआ तव्हांजी क़बूल कयां थो ॿुधां थो इज़ा दआन जे मूंखे सॾु कंदो फलियस्तजीबू ली मूंखे मञनि ऐं मुंहिंजे चवणनि ते हलनि ली वलियुमिनू बी ऐं मूं सां ईमान मूं ते पको रखनि लअल्लहुम यरशदून त हू सही रस्ते ते हलनि सही रस्ते ते हलंदा त अल्लाह साईं असांजो हर दुआ क़बूल कंदो पर असीं अलाह खां परे आहियूं असीं निमाज़ सही कोन पढ़ूं असीं अलाह जे हुकमनि ते न हलूं असीं ॾोह कयूं पोइ वरी अलाह खे पुकारियूं था चऊं था अलाह असांजो हींअर ई ॿुधे जे न इंसानु अलाह जे चवण ते हलंदो अलाह जे राह ते हलंदो त पोइ अलाह साईं छो हुनजो कोन ॿुधंदो उन टाइम ते उन ॿुधंदो पर अलाह साईं असांखे कुझु तकलीफ़ूं ॾिए थो कुझु देरि करे थो दुआउनि में हर शइ में असांखे थोरो गिल कराए थो छो त मोटूं अलाह खे सतायूं तंहिंजे करे हीअ अलाह ताला हिन आयत में ईअं चए थो ऐं अॻिते ॿी आयतूं आहे न जो ॿी जॻह ते उहा सूरत गाफ़िर में त उते अलाह साईं छा थो वक़ाल रब्बुकुम उदऊनी उहो अलाह चए थो त मूंखे सॾु कयो अस्तजिब लकुम मूंखां पुकारियो मां तव्हांजी दुआ ॿुधंदुसि इन्नल लज़ीन यस्तकबिरून उन खां पोइ अलाह साईं चए थो इन्नल लज़ीन यस्तकबिरून यानी जेके मूंखे नथा सताइनि मूंखे सॾनि कोन था मूंखे कोन था पुकारनि यस्तकबिरून वॾाई था कनि आन इबादती मुंहिंजी इबादत खां यानी इन जो मक़सदु दुआ जेकी आहे इबादत आहे जंहिंजी मुंहिंजी दुआ खां यानी तकबुर था कनि वॾाई था कनि उहे जेके इन लज़ीन यस्तकबिरून आन इबादती सयदखुलून जहन्नम दाखिरीन उन्हनि खे मां दोज़ख में विझंदुसि ऐं सफ़ा आख़िरी दोज़ख में छो मूंखे पुकारनि कोन था मूंखे सॾनि कोन था मूंखां कोन था रजनि इहो अलाह साईं इहा सूरत गाफ़िर में 60 आयत में चए थो त ॾिसणो केॾी ॾुखी शइ आहे त इंसानु जेॾीमहिल अलाह खे कोन थो सताए छा अलाह खे कोन थो पुकारे अलाह असांखे पैदा कयो आहे इन शइ जे लाइ त असीं उनखे पुकारियूं असीं उनखे सॾु कयूं पर असीं उनखे कोन था सॾु कयूं असीं भॼूं था वरी पीरनि ॾे फ़क़ीरनि ॾे दरगाहुनि ॾे वलियुनि ॾे छो त असांखे उहे असांजी ॿुधंदा जल्दी अलाह असांजो कोन थो ॿुधे आऊज़ु बिल्लाह त अलाह साईं चए थो मां तव्हां खां वेझो आहियां मूंखे पुकारियो मूंखे सॾु कयो पर ॾिसो न वरी बि असीं अलाह खां परे था थियूं अलाह खां वरी पासो था कयूं इहो सभु शैतान जो कमु आहे शैतान जेको आहे उहो चए थो त इंसानु अलाह खां कीअं परे थियनि त पोइ गुमराह थियण में सवला थींदा त इंसान खे जेसिताईं साह आहे जान में कोशिशि करे त अलाह ॾे वेझो थिए नबी करीम खां वेझो थिए नबी जो चवण ते हले क़ुरान जे चवण ते हले त असीं परे न वञूं उदऊ रब्बकुम ॿी जॻह ते अलाह साईं हीअ चए थो क़ुरान में हीअ त चए थो उदऊ रब्बकुम तदर्रुअन व ख़ुफ़िया अलाह खे सॾु कयो अलाह तव्हां पंहिंजे रब खे सॾु कयो तदर्रुअन घणो ज़ोर सां सॾु कयो
ऐं उहो ख़ुफ़िया ऐं लिकी बि इन्नहु ला युहिब्बुल मुअतदीन। अलाह साईं ज़ुल्म करण वारनि खे कोन पसंदि कंदो आहे, पर उनखे सॾु कयो। इहो अलाह ताला क़ुर जे वरी ॿी जॻह ते बि चए थो वला तुफ़सिदू फिल अर्द बअद इस्लाहिहा। अलाह चए थो त वरी फ़साद न कयो, दुनिया खे तव्हां ख़राबु न कयो ज़ुल्म सां। बअद इस्लाहिहा, मां ज़मीन तव्हांजे लाइ ठीकु ठाक करे तव्हांजे लाइ रखी आहे, पर तव्हां ज़ुल्म सां ख़राबु था कयो। उदऊहु ख़ौफ़न व तमआ, अलाह खां डपु करे उन खां घुरो, ऐं तव्हांखे हाजत जेकी हुजे उहा अलाह खां घुरो। इन रहमत अल्लाह क़रीबुम मिनल मुहसिनीन। अलाह साईं त करीम आहे, अलाह साईं त रहीम आहे, अलाह साईं त ॼण वारो आहे, पर छो नथा तव्हां उनखे पुकारियो, छो नथा तव्हां उनखे सॼो। असांखे इहा असांखे शैतान परे करे छॾियो अलाह खां। अलाह ताला हर जॻह ते चए थो मूंखे सॾु कयो। इन्नहु ला युहिब्बुल मुअतदीन। अलाह साईं चए थो त असांखे अलाह ॾे वेझो थियणु खपे, अलाह खे सतायूं। ॿी जॻह ते बि अलाह चए थो उहा ख़ुफ़िया इन्नहु ला युहिब्बुल मुअतदीन, जो लिक में बि अलाह खे सतायो। अलाह ताला असांखे जिथे किथे चए थो इन्नहु ला युहिब्बुल मुअतदीन। अलाह साईं ज़ुल्म करण वारनि खे न पसंदि कंदो आहे। वदऊहु ख़ौफ़न व तमआ, अलाह खे पुकारियो, सॾु कयो। इन्नहु ला युहिब्बुल मुअतदीन, ज़ुल्म खां बचो, इन शइ खां परे थियो, पर अलाह खे भरे सतायो। जेॾी महिल में अलाह खे घुरो। अलाह ताला सॼे क़ुर में असांखे चए थो त मूंखे सतायो। हिकिड़ी जॻह ते चए थो रब्बना हब लना मिन अज़वाजना व ज़ुर्रियातिना क़ुर्रत अयुन वजअलना लिलमुत्तक़ीन इमामा। इहा दुआ आहे सूरत अल फुरक़ान में। अलाह साईं असांखे दुआऊं बि सेखारे थो, ऐं ॿुधे पुछे बि थो, त चए थो त तव्हां मूंखे कीअं सॾु कयो। कुल मा यअबअउ बिकुम रब्बी लौला दुआउकुम। अलाह साईं चए थो त जे तव्हां मूंखे दुआ न कंदो त अलाह चए थो मां तव्हांखे लिखंदुसि बि कोन। जे मूंखे न पुकारींदव, न मूंखे सॾु कंदव, त ॾिसो न इहो हिते बि वरी ॿी जॻह चए थो फ़इज़ा रकिबू फिल फुल्क दअउ अल्लाह मुख़लिसीन लहुद्दीन। जे तव्हां लाचनि में चढ़ो था ऐं हवा तेज़ थी लॻे ऐं लाच तव्हांजी लुॾे थी, त ओॾीमहिल अलाह खे जल्दी पुकारियो था। पर जे वरी ॿाहिरि निकिरो था त पोइ पीर फ़क़ीर सभु यादि था अचनि। इहो हिकिड़ो सफ़ा ग़लति आहे, शिरक में इंसानु भॼी थो वञे। तंहिंजे करे अलाह चए थो त समुंड में बि मां आहियां त ॿाहिरि बि मां आहियां। कुल मा यअबअउ बिकुम रब्बी लौला दुआउकुम फ़क़द कज़्ज़बतुम फसौफ़ यकूनु लिज़ामा। हिते बि अलाह साईं चए थो त मूंखे पुकारियो, जे न पुकारींदो त मुंहिंजी हाजत तव्हां वटि कान्हे, तव्हांजी हाजत आहे मूं वटि। वमा कान अल्लाह मुअज़्ज़िबहुम वहुम यस्तग़फ़िरून। ॿी जॻह ते अलाह ताला चए थो त जे तव्हां इस्तिग़फ़ार पढ़ंदो, मूंखां माफ़ी वठंदो, त मां तव्हांखे अज़ाब छो ॾींदुसि। ईअं सॼे क़ुर पाक में अलाह ताला चए थो त मूंखे सॾु कयो, मूंखे पुकारियो। ऐं नबी करीम बि हदीस में जिथे किथे असांखे चए थो त अलाह खे पुकारियो। हदीस में नबी करीम चए थो ला यज़ालु इस्तजाबु लिल अब्द। नबी करीम चए थो अलाह तव्हांजी ॿुधंदो मा लम यदउ बिइस्म, जे ज़ुल्म दुआ में न कई, यानी ग़लति दुआ कंहिं ते बददुआ न कई। औ क़तिअत रहम, जा रहम पंहिंजो छॾी त अलाह साईं उनजो कोन ॿुधंदो। औ क़तिअत रहम मा लम यस्ताजिल, ऐं तकड़ जे न कंदो त अलाह साईं उनजो ॿुधंदो। क़ील या रसूल अल्लाह वमल इस्तिअजाल, कीअं तकड़ या रसूल अल्लाह, सहाबनि पुछनि था। क़ाल यक़ूलु क़द दअउत, चवंदो त मूं दुआ ॾाढी कई यार, अलाह साईं कोन थो मुंहिंजी ॿुधे। फलम अरहु यस्तजीबु ली, अलाह मुंहिंजो कोन थो ॿुधे, अलाए छो। इंसानु पंहिंजे पाण में ईअं चवंदो फयतहस्सर इंद ज़ालिक वयदउ दुआ। नबी करीम चए थो पोइ ईअं करे दिलि में हुन में ईअं चवंदो त मूं ॾाढी दुआ कई यार, अलाह साईं मुंहिंजी कोन थो ॿुधे। हाणे भॼो फ़क़ीरनि ॾे, अलाह वारनि ॾे, उन्हनि खां चऊं। त इहा हिकिड़ी शैतान जी हिकिड़ी विश्वास इंसान खे नबी करीम चए थो ॾिए थो त मां दुआ ॾाढी कई, पर अलाह साईं यानी कोन था, अलाह साईं मुंहिंजी कोन थो ॿुधे। ॿी हदीस में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो उदउल्लाह व अंतुम मूक़िनून बिल इजाबा। अलाह खे ईअं सॾु कयो ऐं तव्हांखे पूरो यकीन हुजे त अलाह ताला असांजे ॿुधे थो। इहा सही मुस्लिम में रिवायत आहे। ईअं ॿी जॻह ते यानी नबी हज़रत उमर जे तरफ़ां चए थो इन्नी ला अहमिलु हम, हज़रत उमर चए थो इन्नी ला अहमिलु हम दुआ व ला अहमिलु हम अल इजाबा व इन्नमा अहमिलु हम दुआ फ़इज़ा अलहमत दुआ फ़इन्नल इजाबत मअ। हज़रत उमर चए थो मूंखे दुआ क़बूल थियण जो मूंखे शक कोन्हे, पर मां इहो चवंदो त दुआ अलाह खां कीअं घुरां, छा घुरांसि, कीअं करे घुरांसि। इन शइ में हुनजी सोच हूंदी आहे त मां अलाह खे कीअं पुकारियां, कहिड़ो हुनखे शुरू करे पुछां। ॾिसो हुननि जी सोच ऐं असांजी सोच, असां चवंदासीं कीअं बि करे अलाह खां पुछूं, बसि हींअर ई कमु थी वञे असांजो, पोइ असीं घर वञूं, त इहो हिकिड़ो ग़लति आहे। अलाह ताला क़ुर में चए थो ला युहिब्बुल्लाहुल जहर बिस्सू
من القول إلا من ظلم وكان الله سميعا عليما. अल्लाह साईं चए थो त जेको इंसानु घणो ॻाल्हाए, वॾे आवाज़ सां ॻाल्हाए ऐं ग़लति लफ़्ज़ किना लफ़्ज़ कढे, इहो अलाह खे पसंदि न हूंदो आहे। इल्ला मन ज़ुलिम, जे वॾे आवाज़ सां केरु दाहूं करे थो, अलाह खे पुकारे थो, हा जंहिंसां ज़ुल्म थियो हुजे, त अलाह गफ़ूर रहीम आहे। अलाह साईं उनजो ॿुधंदो ऐं उन ॿियनि जो बि ॿुधे थो ऐं ग़रीबनि जो ॿुधे थो, अमीरनि जो बि ॿुधे थो। त इंसानु हिते जिथे किथे अलाह साईं चए थो मूंखे सॾु कयो। छो अलाह असांखे जिथे किथे चए थो, छो असांखे पैदा इन जे करे कयो अथसि अलाह ताला त मूंखे पुकारनि, मूंखे सॾु कनि। तंहिंजे करे ही आयतूं जेके क़ुर जूं आहिनि असांखे इन अखियुनि जे अॻियां रखणियूं आहिनि। इदा सअलक इबादी अन्नी फइन्नी क़रीब उजीबु दाअवत दाई इदा दआन फलियस्तजीबू ली वलियुमिनू बी। अलाह साईं चए थो मूंखे सॾु कयो, मूंखे पुकारियो, ऐं जेको इहे मूंखे न पुकारींदो, मूंखे न सॾु कंदो, इन लज़ीना यस्तकबिरून अन इबादती, जेके वॾाई था कनि मूंखां नथा पुकारनि मूंखे, त उन्हनि खे अलाह ताला चए थो मां दोज़ख में विझंदुसि। ॾिसो वॾी यानी ॾुखी ॻाल्हि आहे ऐं ॻरी ॻाल्हि आहे, इन खे कुझु इंसानु ख़्यालु रखे। हिते किसो अचे थो ख़लीफ़ो 5 नंबर जेको उमर बिन अब्दुल अज़ीज़, उहो मुग़ीरा हिकिड़ो दफ़ो पंहिंजी भेण खां पुछे पियो, फ़ातिमा जेकी न हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ जी घरवारी, उहा उन खां पुछे पियो त घर में जेॾीमहिल उमर बिन अब्दुल अज़ीज़ हूंदो, ख़लीफ़ो हूंदो, तमामु मुत्तक़ी वॾो आबिद गुज़ार हूंदो, उन खां पुछे पियो त घर कीअं हूंदो। चई जीअं घर ईंदो हो त मुसलो विछाईंदो हो, पोइ सॼी राति वेही निमाज़ पढ़ंदो, वरी अलाह खे पुकारींदो हथ मथे करे, वेही सॼी यानी अधु राति ताईं रुॻो हथ मथे करे रुॻो रोंदो हो। एतिरो रोंदो मां चवंदी हुअसि हीअ अॼु राति मरी न वञे किथे। एतिरो हथ मथे करे वरी उथी 2 रकातूं पढ़ी, वरी वेही हथ मथे करे वेही दुआ घुरंदो, अलाह खे सताईंदो हो, त वरी निंड अखि लॻी वेंदी हुअसि, वरी उथंदो, वरी इहो कमु हूंदो हुअसि फज्र ताईं। वरी ॿियो हिकिड़ो ताबई जलील नज़र बिन अरबी चए थो दख़लतु अला उमर बिन अब्दुल अज़ीज़ फ़कान यंतफ़िद अबदा, त जेॾीमहिल मां हिन खे मस्जिद में अचे राति जो इशा खां पोइ ॾिठुमि त जेॾीमहिल हथ मथे करे अलाह खे सताए पियो, त ईअं सॼी जान हिलेसि पई। मां पियो चवां त हिन जा हाणे हिन जी दिलि न निकिरी पई। ईअं वरी इब्राहिम बिन उबैद बिन रफ़ा, इहो बि ताबई जलील, इहो चए थो मूं उमर बिन अब्दुल अज़ीज़ खे ॾिठो ऐं मोहम्मद बिन क़ैस तक़रीर कंदो हो, वाइज़ हो, आलिम हो। मोहम्मद बिन क़ैस तक़रीर पियो करे ऐं उमर बिन अब्दुल अज़ीज़ ॿुधे पियो ऐं रोए पियो। एतिरो रोए पियो जो सॼी जान हुन असीं पोयां ॾिसूं पिया लुॾे पई। एतिरो हू सताईंदा अलाह खे, एतिरो अलाह खां डिॼंदो हो ऐं ख़लीफ़ो हो सॼी दुनिया जो। वरी ॿी जॻह ते ॿियो बि हिकिड़ो रावी हू चए थो त उमर बिन अब्दुल अज़ीज़ जूं अखियूं पाणियुनि खां कॾहिं सुकंदियूं कोन हुयूं ऐं सदाईं इहो शेर चवंदो हो, वला ख़ैर फ़ी आइश मिरइन मा लम यकुन लहू मिन अल्लाह फ़ी दार क़रार नसीबु। हीअ चवंदो हो त हिते दुनिया में अलाह साईं असांखे त आंदो आहे, पर आख़िरत में जे असांखे न बचाईंदो त पोइ असीं केॾे वेंदासीं। इहो किताब ज़ुहद इमाम अहमद जो किताबु आहे। ॾिसो केॾो हो ख़लीफ़ो हो, बादशाह हो, पर अलाह जो ख़ौफ़ केॾो हुन जी दिलि में हो। अलाह ताला असांखे तव्हांखे बि इहा अहिड़ो ख़ौफ़ अलाह जी दिलि में असांखे दिलि में विझे जो उनखे सतायूं ऐं डिॼूं। हादा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।